यार तुझी वॾी महिरबानी जो तूं एतिरो कुझु कयो ऐं पुलिस वारी चटी बि टरी वई ऐं आउं 5 ॾींहंनि खां पोइ घर वियसि। तुंहिंजे लाइ न कंदुसि त ॿियो कंहिंजे लाइ कंदुसि। ए सूमार दोस्ती में तो लाइ सिर बि हाज़िर आहे। हा दोस्ती हुजे त मथो मथे ते हुजे। मूं ॿिए ॾींहं ते वञी सूबेदार खे दाबो ॾिनो, चयोमांसि त सूमार मुंहिंजो ॿाहिरनि जहिड़ो दोस्त आहे। हा ॿियो न त सूबेदार खे चयमि जेकॾहिं सूमार ते आङुर बि खईंदी त बांह बगल खां पटे छॾींदोसांइ। पोइ त सूबेदार असली सफ़ा पघिरजी वियो हूंदो। ये असुल साह पे वैसे साह ए सूमार ए तुंहिंजे लाइ त असीं बाहि में टपो ॾियण लाइ बि तयारु आहियूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वे वेठा आहियो न? हा वेठा हूं। कर ख़बर है बाबा ख़बरूं चालू ख़ैर जूं। पहिरीं ॻाल्हि आहे त मां हमरान खे राज़ी करे आवां त हिन चकर में आऊं कराईंदुसि। वाह रे वाह, वाह जो कमु थी वियो। निमरा खान पहिरीं ॻाल्हि आहे त बाबा कमु ॾाढो ॾुखियो। ॾिठो ऐं गामण त मञनि ई कोन पिया। हुननि खे पंहिंजे कुकड़ जो सूर हूंदो न। हा पोइ मूं चयोमांनि मुंहिंजो फ़ैसिलो था छॾियूं निमरे खान ते। हाणे निमरो खान पाण फ़ैसिलो कंदो त मेल किथे थिए। बाबा तुंहिंजो नालो ॿुधी असुल सफ़ा ठरी आहे। ॾिठो ई गामण जी महिरबानी जो मान ॾिनऊं। ए बादशाह छो न ॾींदा मान? अलाह तुंहिंजी हेॾी इज़त जो कई आहे। बाबा खपती जी ज़ात तुंहिंजी इज़त थी करे। ए तूं को घटि आहीं छा? कीअं सुमार? हा दा जंहिंखे मालिक इज़त ॾे पर को खफ़्ती खेनि खंघे नी कोन थो।